सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हां खे भलीकार। प्यारा भरो, असां साइंस जो बाब ॿियों मुकमल करे चुका हूँ। अॼु असां वटि आहे बाब टियों, ॿूटनि जी नस्ली अफ़ज़ाइश या वाध। ॿूटनि जी नस्ली अफ़ज़ाइश या वाध, जंहिंखे अंग्रेज़ी में असां चवंदासीं रीप्रोडक्शन इन प्लांट्स। रीप्रोडक्शन हिकिड़ो अहम पहलू आहे जानदारनि जो, ऐं असां अॻु में पढ़ी चुका आहियूं त हिकिड़ो ज़िंदगी जो चकर थिए थो, लाइफ साइकिल थिए थो, जंहिंमें ॿूटो हिकिड़ो पंहिंजी ज़िंदगी मुकमल करे थो। यानी ॿिज खां शुरू थी थिए कहाणी, वरी ॿिज ताईं ख़तमु थी थिए। उहो ॿिज जेको आहे सो नए ॿूटे में कीअं तब्दील थो थिए, ऐं उहो ॿिज गुल मां थो थिए। असां नस्ली अफ़ज़ाइश जी ॻाल्हि था कयूं, रिप्रोडक्शन जी ॻाल्हि था कयूं, त इन खे सम्झण लाइ असांखे सभ खां पहिरीं गुल खे सम्झणो पवंदो, छाकाणि त गुल ॿूटे जे नस्ली अफ़ज़ाइश वारो हिस्सो आहे। गुल जे करे ई ॿूटे में रिप्रोडक्शन थिए थी, नस्ली अफ़ज़ाइश थिए थी। हाणे गुल जा बुनियादी तौर ते 4 हिसा थियनि था। असां हुन गुल खे 4 हिसनि में विरहायो आहे: सेपल्स, पेटल्स, स्टेमन, कार्पल। स्टेमन खे असां एंड्रोशियम पिणु चऊं था, ऐं अहिड़े नमूने सां कार्पल खे असां गाइनोशियम पिणु चऊं था। पेटल्स असां वटि जेके पंखड़ियूं थियनि थियूं हुनखे चऊं था। स्टेमन नर हिसो, ऐं कार्पल असां वटि मादी हिसो थिए थो। हाणे अगरि असां हिकिड़े गुल खे ॾिसूं, सभ खां पहिरीं असां वटि हिते डांडी थिए थी हिकिड़ी। डांडी खां पोइ जेको हेठां कंहिं बि गुल जे, गुलाब जो गुल तव्हां ॾिठो हूंदो, उनजे हेठां सायूं पतियूं थींदियूं आहिनि, 1 या 2। इन्हनि खे असां चऊं था सेपल्स, जेके हेठां सायूं पतियूं हूंदियूं आहिनि। उनखां पोइ गुलाब जे गुल में जेके रंगीन पतियूं थियनि थियूं, ॻाढ़ियूं, या जेके ॿिया गुलनि जंहिंमें फिकियूं पतियूं थियनि थियूं, उन्हनि खे असां चऊं था पेटल्स। ही पेटल्स थियनि थियूं। ऐं उन्हनि सां गॾोगॾु गुल जे हिन हिसे खे स्टेमिन चइजे थो, जेको नर हिसो आहे। ऐं अहिड़े नमूने सां जेको ही हिसो गुल जो आहे, इनखे कार्पल चइजे थो, मादी हिसो। असां स्टेमन नर हिसे खे ॾिसूं त अहिड़े क़िस्म जो असां वटि नर हिसो थिए थो। उन में ही ॿूरदाणी आहे ऐं ही तंद आहे। अंग्रेज़ी में हिन खे एंथर ऐं हिन खे फिलामेंट। ऐं इन में अंतर
ही जेके तव्हांखे ज़रा नज़र अचनि पिया इन खे असां चवंदा आहियूं ॿूर दाणा यानी पॉलिन ग्रेन्स। अहिड़े नमूने सां असां मादी हिसे कार्पल खे ॾिसूं त ही असां वटि कार्पल आहे, इन जा पिणु टे हिसा थियनि था, स्टिग्मा, स्टाइल एंड लास्ट वन इज ओवरी। गुल कुछ अहिड़ा हूंदा आहिनि गुल जेके मुकमल गुल सॾिबा आहिनि यानी जंहिंमें इहे चारई हिसा हुजनि। कुझु गुलनि में नर हिसो स्टेमिन नथो थिए, उहो अणपूरो गुल आहे। कंहिं गुलनि में मादी हिसो कार्पल नथी थिए, उहो बि अणपूरो गुल आहे। लेकिन मुकमल गुल असां हुनखे चऊं था जंहिंमें इहे चारई हिसा अची था वञनि, पेटल्स, सेपल्स, पेटल्स, कार्पल एंड स्टेमिन। ऐं यादि रखिजो स्टेमिन नर हिसो आहे जेको कंहिं ते ॿूरदाणी एंथर ऐं फिलामेंट ते मुश्तमिल आहे। एंथर वारे हिसे में नर हिसो आहे त हिन में ही जेके नंढड़ा तव्हांखे ॿूरदाणा नज़र अचनि पिया, पाण हिन खे पॉलिन ग्रेन्स चऊं पिया। ऐं अहिड़े नमूने सां वरी मादी हिसे कार्पल खे जंहिं महिल ॾिसूं त उन जा पिणु टे हिसा थियनि था। सभ खां पहिरीं स्टिग्मा, पोइ स्टाइल, हिकिड़ी नली आहे ऐं उनखां पोइ ओवरी थिए थी पई। हाणे असां ॾिसूं त ॿूटनि में फर्जण जो अमल कीअं थो थिए। फर्जण जो अमल, पॉलिनेशन। असांखे ख़बर आहे त ही असां वटि नर हिसो आहे ऐं ही असां वटि मादी हिसो आहे। हिन खे पाण एंथर था चऊं ऐं हिन खे पाण फिलामेंट था चऊं। हिन में पॉलिन ग्रेन्स पिया आहिनि। हिन जा टे हिसा स्टिग्मा, स्टाइल, ओवरी। हाणे फर्जण जे अमल खे कीअं बयानु कंदासीं? उहो अमल जंहिंमें ॿूरदाणा यानी पॉलिन ग्रेन्स ॿूरदानीअ मां निकिरी उन्हीअ साॻे या ॿिए गुल ते, ॿिए गुल जे स्टिग्मा ते अचनि त उन खे फर्जण जो अमल चइबो आहे। यानी ही असां वटि एंथर आहे, एंथर में ही पॉलिन ग्रेन्स आहिनि। इहे पॉलिन ग्रेन्स अगरि अचनि था हिन स्टिग्मा ते, इन अमल खे असां पॉलिनेशन चऊं था। यादि रखिजो साॻे गुल जे एंथर मां पॉलिन ग्रेन्स निकिरी उन ई गुल जे स्टिग्मा यानी कार्पल ताईं पहुची सघनि था, या ईअं बि थींदो आहे जो हिकिड़े गुल जे एंथर मां पॉलिन ग्रेन्स निकिरनि ऐं साॻे ई नस्ल जे ॿिए गुल या उन ई नस्ल जे ॿिए ॿूटे जे गुल ते इहे जेॾीमहिल पॉलिन ग्रेन्स स्टिग्मा ते पहुचनि था त पाण उन खे फर्जण जो अमल यानी पॉलिनेशन चऊं था पिया। फर्जण जो अमल छो ज़रूरी आहे? फर्जण जे अमल में ही असां वटि पॉलिन ग्रेन्स बूटे जी ओवरी में ईंदो ऐं उन खां पोइ इन जे मिलण खां पोइ ॿिज ठहंदो आहे, सीड। छाकाणि त ओव्यूल वरी कार्पल यानी
मादी हिसे में ओव्यूल पिणु मौजूदु हूंदो आहे। जेॾीमहिल उहो पॉलिन ग्रेन्स ईंदा ऐं ओव्यूल सां पॉलिन ग्रेन मिलंदो त पोइ सीड ठहंदो ऐं जेका ओवरी आहे असांजी उहा पोइ पची फ्रूट में तब्दील थी वेंदी ऐं उन फ्रूट खे असां खाइण लाइ इस्तेमालु आणियूं था। हाणे ॾिसो इन पॉलिन ग्रेन्स जे करे ई ॿिज ठहे थो ऐं इन जे करे ई फर्जण जो अमल पॉलिनेशन ज़रूरी आहे कंहिंमें नस्ली अफ़ज़ाइश रिप्रोडक्शन में। त प्यारा ॿारो असांजो ही अॼोको क्लास गुल ऐं उन सां गॾोगॾु पॉलिनेशन फर्जण जे अमल ते पूरो थो थिए। पाण इंशाअल्लाह मिलंदासीं ईंदड़ क्लास में।